दरगाह हज़रत गौसुल हक मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह जन जे 18 सज्जादा नशीन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर तरीन रहनुमा एशिया जे बरख सियासतदान किबला हज़रत मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम साईं रहमतुल्लाह जन जी नाई वरसी दरगाह हज़रत मखदूम सरवर नूह जे अहाते में अक़ीदत एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें सरवरी जमात जे रूहानी पेशवा ऐं मेंबर क़ौमी असम्बली मखदूम जमील ज़मा साईं जन मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम साईं रहमतुल्लाह जन जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े खेनि भेटा पेश फरमाई, खेनि ख़िराज अक़ीदत पेश फरमाई। उन मौक़े ते मखदूम अम्मार हैदर, अली हसन हिंगोर जो सैयद ज़ुल्फ़िकार शाह, चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी हाला ज़वार, गुल मोहम्मद पावर ज़वार, नदीम डाहरी, पोड़ो डाहरी, अज़ीज़ राहू, ज़िले काउंसिल मेंबर इमरान राहू ऐं सरवरी जमात जा हज़ारे मुरीद साईं जन सां गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची